अपडेट कंदासीं कार्रवाई जे हवाले सां जैकबाबाद में पुलिस कार्रवाई कई आहे। बलूचिस्तान सीटीडीअ जे हिक एएसआई समेत 3 अहलकार गिरफ़्तार कया विया, हथियार बरामद कया विया आहिनि। बिल्कुल नाज़रीन, गिरफ़्तार कारनि जे कब्ज़े मां राकेल लांचर, कलाशनकोव जा मैगज़ीन ऐं फ्यूज़ हथ आया, जॾहिं त वधीक जांच कई पई वञे। गिरफ़्तार एहलकारनि में एएसआई सुल्तान चाचड़, एहलकार जहांगीर शाह ऐं नदीम तुनियो शामिल आहिनि। जैकबाबाद पुलिस मूजिबि गिरफ़्तार सीटीडी एहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ कंदासीं। जैकबाबाद में पुलिस कार्रवाई कंदे बलूचिस्तान में सीटीडी जी हिक एएसआई समेत 3 एहलकारनि खे गिरफ़्तार कयो आहे, जिन वटां हथियार बि हथ कया विया आहिनि। हथियार हथ कया विया। जैकबाबाद में पुलिस कार्रवाई कई आहे। बलूचिस्तान सीटीडीअ जे हिक एएसआई समेत 3 एहलकार गिरफ़्तार कया विया। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे जैकबाबाद मां परवेज़ अबरो। जी परवेज़, छा तफ़सील आहिनि? जी ज़ुबैर, जैकबाबाद जी सदर पुलिस सुंदराणी रेलवे फाटक भरिसां नाकाबंदी करे ॻुझे इतला ते सिबी बलूचिस्तान जे 3 एहलकारनि एएसआई सुल्तान चाचड़, जहांगीर शाह ऐं नदीम अहमद तुनियो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। इहे कार ते सवार हुआ जेके सिबी खां इहे कश्मीर वञी रहियो आहे। हिननि जी कार मां जेको राकेल लांचर जा 3 गोला, 4 फ्यूज़, 16 कलाशनकोव जा मैगज़ीन पुलिस हथ करे वरिता आहिनि। हिननि जे ख़िलाफ़ जेको आहे सो दहशतगर्दी एक्ट हेठि सदर थाणे ते जेको आहे सो सीटीडी सिबी बलूचिस्तान जे एएसआई सुल्तान चाचड़, एहलकार जहांगीर शाह ऐं नदीम तुनियो ख़िलाफ़ दहशतगर्दी जा एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त इहे जेके असुलो हुयो इहो खणी करे जेको आहे कश्मीर में विकिणे जे लाइ वञी रहिया हुआ। टई जेके आहिनि सो हुननि वेरीफाई कयो आहे सिबी बलूचिस्तान खां त जेको आहे सो इहे सीटीटी जा एहलकार, हिकु एएसआई 2 एहलकारनि जिन खे गिरफ़्तार करे पुलिस कार्रवाई कई आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी परवेज़ अबरो तफ़सील ॾियण जे लाइ।